अॻे हफ़्ते हिकिड़ी छोकिरीअ मूंखे चयो त असां छोकिरियूं छोकिरनि खां वधीक सुहिणियूं आहियूं। मां चयोमांसि त एॾो तकबर ऐं गुरूर बि सही न आहे, घटि असां छोकिरा बि न आहियूं। चयईं ठीकु आहे, लॻी शर्त सुबुह कंहिंखां फ़ैसिलो कराईंदासीं। मां चयो ठीकु आहे। हूअ बि वई पंहिंजे घर, मां बि वियुमि पंहिंजे घर। सुबुह साण उथण सां ई मां हजम खां 100 रुपयो ॾेई ॾाढ़ीअ जी वार ठाराया आयमि। हूअ बि पार्लर तां 10,000 जो ख़र्च करे मोटी आई। जीअं ई पहुतासीं फ़ैसिले जे लाइ काज़ीअ वटि, गर्मीअ जी मौसम हुजे, गर्मीअ में हुनजो सॼो मेकअप वियो लही। काज़ी ॾिसी हुनजो मुंहुं, चयईं भाऊ हिन जिनड़ीअ जो फ़ैसिलो मां न कंदुसि, ॿियो काथां कराए। उम्मीद आहे त हीअ वीडियो ॿाहिरनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेके दोस्त छोकिरियुनि खां वधीक पाण खे ख़ूबसूरत सम्झंदा आहिनि या सम्झनि था, उहे दोस्त चैनल खे सब्सक्राइब कंदा, ज़रूरु वीडियो खे बि लाइक कंदा ऐं दोस्तनि सां गॾु शेयर कंदा। जेके नथा सम्झनि उहे पाण वधीक सम्झनि था। उम्मीद आहे त छोकिरियूं बि चैनल खे सब्सक्राइब कंदियूं ऐं वीडियो खे लाइक कंदियूं, छो त उन्हनि खे ॻाल्हि बि दिलि सां लॻी हूंदी।